जुडो पुलिस पारां गुज़िरियल ॾींहुं गिरफ़्तार कयल चर्च केस में घुर्बल रोपोश जवाबदार ख़ैर मोहम्मद माछी राति देर सां थाणे जे इलाक़े मां ड्रामाई अंदाज़ में फ़रार थी वियो। जुडो पुलिस कोताही जे इल्ज़ाम में पुलिस एहलकार ज़ाकिर आरंगी गिरफ़्तार करे लाकअप करे छॾियो। उन सिलसिले में शहरियुनि जो चवणु आहे त जुडो पुलिस ईद ख़र्ची रागरी रुशवत एवज़ जवाबदार खे हथ सां फ़रार कयो आहे। ॿिए तरफ़ थाणे खां फ़रार थियल जवाबदार ख़ैर मोहम्मद माछी जी पीर अमड़ रशीदा माछी मीडिया सेंटर जुडो ते धाईंदे चयो त मुंहिंजे पुट खे ॻोठ जे बासर वॾेरे बेगुनाह जुडो पुलिस तां 3 ॾींहं अॻु गिरफ़्तार करायो हो। जुडो पुलिस बासर वॾेरे जी वंगार वेंदे बेगुनाह पुट खे गिरफ़्तार करे मथस वहशाणु तशदुद कंदी हुई। हुन चयो त मूं पोती लाहे SHO जे पेरनि में रखी चयो त मुंहिंजो पुटु बेगुनाह आहे, पर मुंहिंजी हुन हिकु बि न ॿुधी। मूंखे शक आहे त पुलिस वॾेरनि जी वंगार वेंदे मुंहिंजे पुट खे गुम कयो आहे या मारे छॾियो आहे। हुन बस वारनि खां मुतालबो कयो त थियल ज़ुल्म जो अज़ालो करे पुट खे ज़ाहिर करे इंसाफ़ कयो वञे।